अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 22 फरवरी 2026 आचर ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लाव लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु असीं ईरान अमेरिका तकरार में चीन ऐं रूस छा कंदा जे उनवान हेठि तजियो बि पेश कंदासीं। उन सां गॾोगॾु गवर्नर हाउस में थींदड़ सिंध मुख़ालिफ़ सरगर्मियुनि ते बि नज़र विझंदासीं ऐं इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त छा गवर्नर एतिरो ताक़तवर आहे जो हुन ख़िलाफ़ का कार्रवाई बि नथी थिए। डॉक्टर इनाम सियाल जे विछोड़े ते खेसि भेटाउनि जा गुलाब आछींदासीं ऐं पेश कंदासीं हुसैन बख़्श थेबो ऐं हाजन कलहोड़ो जा लेख। मोहम्मद इब्राहिम जोयो जी यादगार लिखणी पिणा अवां जे समातनि जी नज़र कंदासीं। उन सां गॾोगॾु नामियारे शाइर आशिक़ सोलंगी जी शाइरी संदसि आवाज़ में अवां जी ख़िदमत में पेश कबी। मंज़रनामे में हूंदा मुख़्तलिफ़ मंज़र ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ लिखणियूं, मुख़्तलिफ़ तजिया ऐं तबसरा। सभ खां पहिरियां नज़र विझंदासीं सिंध मुख़ालिफ़ सरगर्मियुनि ते। पाण ॼाणूं था त गवर्नर वफ़ाक़ जो नुमाइंदो हूंदो आहे जेको सूबनि ऐं वफ़ाक़ विच में राब्ते जो किरदारु अदा कंदो आहे। पर जॾहिं गवर्नर राब्ते बदिरां साज़िशनि ते लही अचे ऐं गवर्नर हाउस जॾहिं धरती मुख़ालिफ़ सरगर्मियुनि लाइ इस्तेमालु थियणु लॻे तॾहिं हुकूमत ते इहा ज़िमेवारी आइद थिए थी त उहा गवर्नर खे हटाइण लाइ क़दम खणे। पर गुज़िरियल हफ़्ते खां वठी गवर्नर हाउस सिंध मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में इस्तेमालु थींदो रहियो आहे। उन बावजूदि हुकूमत खेसि हटाइण लाइ तयारु नाहे। शुरू खां वठी MQM सिंध मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस रही आहे। हूअ हमेशह सिंध खे विरहाइण जूं साज़िशूं सटींदी रही आहे। हर हुकूमत खां मुतालबा मंझराईंदड़ MQM हमेशह पंहिंजो गवर्नर रखाईंदी आई आहे। हिन भेरे बि कामरान टेसूरी MQM जी कोटा ते गवर्नर थियल आहे। वतन खां बेवतन थी वियल माण्हुनि खे वतन जो क़दुरु हूंदो आहे, पर छा कजे। उहे माण्हू जेके हिंदुस्तान मां फुरजी तड़जी लड़पलाण करे आया ऐं पोइ पाकिस्तान में पहुची सिंध जी सरज़मीन ते क़ाबिज़ बणिजण जी कोशिशि कंदा रहिया। सिंध जे असलोकनि रहवासियुनि पारां छॾियल मिल्कियतुनि ते क़ाबिज़ बणिया ऐं लियाकत अली ख़ान जहिड़नि माण्हुनि उन्हनि खे न सिर्फ़ु आबाद कयो पर मिल्कियतूं इनायत कयूं। बंगलनि ऐं ज़मीननि खां वेंदे मार्केटनि ताईं छा छा न उन्हनि जे हिसे में आयो। पर पोइ बि हू सिंध जा थी न सघिया ऐं सियासी तौरु जॾहिं बि सरगर्म थिया त पोइ उन्हनि सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कई। विरहाङे जा सियासी मैदान में थींदड़ मुतालबा हाणे त हुकूमत में वेठल अहम उहिदेदार जे घर मां अची रहिया आहिनि। इहो केॾो वॾो अलमियो आहे। गवर्नर हाउस हाणे सिंध मुख़ालिफ़ सरगर्मियुनि जो गढ़ बणिजंदो पियो वञे। जॾहिं गवर्नर पारां सिंध खे विरहाइण जूं साज़िशूं सटण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे तॾहिं सिंध जे सियासी समाजी धुरियुनि पारां इहो मुतालबो कयो पियो वञे त गवर्नर खे हटायो वञे। हाणे त सिंध असेंबली पिणु करारदाद मंज़ूरु कई आहे, पर सुवालु वरी बि साम्हूं इहो ई अचे थो, छा गवर्नर ख़िलाफ़ कार्रवाई थी सघंदी। सुवालु इहो बि साम्हूं अचे थो त बज़ाहिर त गवर्नर MQM जो माण्हू आहे, पर खेसि कंहिंजी सपोर्ट आहे जंहिंजे ॾढ ते हू एॾो अॻिते निकिरी वियो आहे जो धरती जे विरहाङे जहिड़ियूं साज़िशूं करे रहियो आहे। ज़रूरु इहे पेरा किन सगारनि धुरियुनि ॾे वेंदा हूंदा। ऐं सुवालु इहो बि साम्हूं अचे थो त छा गवर्नर एतिरो ताक़तवर आहे जो उन ख़िलाफ़ अञा ताईं का कार्रवाई मंज़र आम ते न आई आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो गवर्नर ख़िलाफ़ के क़दम खयां वञनि त जीअं को बि गवर्नर आईंदा लाइ सिंध मुख़ालिफ़ साज़िशूं न करे। सिंध सरकार पारां 1300 स्कूलनि में खाधे ऐं राशन वारी रिथा
आंदी पई वञे। हूं बि ॾिसिजे त जेका बि हुकूमत ईंदी आहे अवामी भलाई लाइ नित नवां तजुर्बा कंदी आहे ऐं पोइ पाकिस्तान उहो वाहिद मुल्क आहे जिते उहे तजुर्बा अमूमन नाकामी वेंदा आहिनि। जंहिं समाज में करप्शन घर करे वञे, जिते शफ़ाफ़ियत ख़्वाब बणिजी वञे, उते अहिड़ा तजुर्बा कामयाबु थियणु मुमकिन ई न आहिनि हूंदा। सिंध हुकूमत पारां सिंध जे 1300 स्कूलनि में मुफ़्त खाधे ऐं राशन जी रिथा जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई हुकूमत ऐं अमरीकी ज़राइत खाते जे $80 मिलियन जी रिथा तयारु कई वई आहे। रोज़ानो 2 लख खां वधीक ॿारनि खे तयारु थियल खाधो ऐं घरनि लाइ राशन ॾिनो वेंदो। प्रोग्राम जो मक़सदु ॿारनि जी हाज़िरी, दाख़िला ऐं शुरूआती तालीमी सलाहियतुनि खे बहितर बणाइणु आहे। हेसिताईं स्कूलनि में ख़ुराक फ़राहम करणु वारनि इलाइक़ाई सतह ते तालीमी ख़ुराक सां सलाहियल रिथान में ही सभ खां वॾी सीड़पकारी मां हिकु आहे, जेका सिंध जे ग़िज़ाई ऐं तालीमी नतीजनि खे बहितर बणाइण में हिकु अहम विख बि थी सघे थी। पर छा उन में शफ़ाफ़ियत थी सघंदी? छा इहो प्रोग्राम ईमानदारी सां हली सघंदो? एॾी वॾी रक़म जेका शागिर्दनि जी खाध ख़ुराक ते ख़र्च कई वेंदी, छा उहा तालीम जी बहितरी लाइ अहम क़दम साबित थी सघंदी? हुकूमत खे तालीम जी बहितरी लाइ क़दम खणणु खपनि ऐं जेको बि प्रोग्राम शुरू कयो वञे उन में शफ़ाफ़ियत खे इंतिहाई लाज़मी बणायो वञे। जेकॾहिं मनसूबा करप्शन जे वर चढ़ी विया त पोइ शागिर्दनि खे लाभ मिली न सघंदो। उन सां गॾोगॾु ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे यूनिवर्सिटियुनि तोड़े कॉलेजनि जी फ़ीस घटि कई वञे। ख़ासि तौर ते यूनिवर्सिटियुनि जी फ़ीस एतिरी घटाई वञे जो ग़रीब मिसकिन माण्हू पंहिंजे ॿारनि खे आला तालीम ॾियारे सघे। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था नामियारे ॾाहे बरख अदीब मोहम्मद इब्राहिम जोए जे लेख मां चूंड वर्क। हीअ ख़ूबसूरत लिखणी पेश करे रहियो आहे जदीद सिंधी साफ़ जो बानी, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण साईं इमदाद ओढो। सभ खां अहम सवाल हीअ आहे त अॼु योम पाकिस्तान कहिड़े बुनियाद ते मल्हायो पियो वञे, जॾहिं इहो पाकिस्तान जंहिंजो तसवुरु 23 मार्च 1940 वारे ठहराव में मौजूदु आहे, इहो अमल में ई न अची सघियो आहे त पोइ इन ॾींहं खे छो मल्हायो पियो वञे? छा पाकिस्तान में शामिलु थींदड़ क़ौमुनि ऐं तारीख़ी वतननि जिन सां इन ई ठहराव में आज़ादी ऐं ख़ुदमुख़्तियारीअ जो वाइदो कयलु हो ऐं जेकी अॼु सूधो इन ई वाइदे जे पूरे न थियण सबबु ग़ुलामीअ खे पूरी शिदत सां महसूसु कनि था, खे इहो यादि ॾियारियो पियो वञे त अव्हां जे मथे ते हथु फेरे अव्हां खे कीअं न बेवकूफ़ बनायो वियो। हीउ योम पाकिस्तान या मुल्क ठाहींदड़ आइनी इकायुनि खे संदन सादगी यादि ॾियारण जो ॾींहुं आहे। 23 मार्च 1940 वारी रिथ खे बुनियादु बनाए योम पाकिस्तान मल्हाइणु हिन मुल्क में हिकु ख़ासि मुराद याफ़्ता तबिके लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं थी सघे थो जो उन्हनि ॾाढ ऐं जबर वसीले इहो कुझु माणियो जेको संदन ज़हनुनि में मौजूदु हो ऐं जंहिंजो इज़हार मुल्क जे क़याम ताईं उन्हनि कॾहिं बि न कयो। पर मुल्क में शामिलु क़ौमुनि ऐं तारीख़ी वतननि लाइ त अॼोको ॾींहुं कंहिं सोग खां घटि न आहे। हीउ उहो ई ॾींहुं आहे जॾहिं ऑल इंडिया मुस्लिम लीग गॾियल हिंदुस्तान में मुस्लिम अक़लियतनि जे हक़नि ऐं मुफ़ादनि जी आड़ में मुस्लिम अक्सरियती इलाक़नि जी हिमायत वसीले अंग्रेज़ सरकार खां अलॻि वतन जी घुर कई। मुस्लिम अक्सरियती इलाक़नि जी हिमायत ऐं मदद खां सवाइ अंग्रेज़ सरकार हिंदुस्तान में मुस्लमान अक़लियतनि लाइ अलॻि वतन खे कंहिं बि ख़ातिर में आणे हा। इन ई करे मुस्लिम लीग इहो ज़रूरी सम्झियो त मुस्लिम अक्सरियती इलाक़नि जी सियासी हिमायत ऐं मदद माणण लाइ खेनि इहो यकीन ॾियारियो वञे त उहे हिंदुस्तान में हूंदा त उन्हनि मथां हिंदू राज मढ़ियल रहंदो ऐं उहे हिंदू अक्सरियत वारे मुल्क में पंहिंजा क़ानूनी ऐं जाइज़ हक़ हासिलु न करे सघंदा। जॾहिं त इन ई सां गॾु मुस्लिम लीग मुस्लिम अक्सरियती इलाक़नि खे इहो बि यकीन थे ॾियारियो त जेकॾहिं इहे हिंदुस्तान जे मुस्लिम अक़लियतनि लाइ अलॻि वतन जी घुर कंदा ऐं जॾहिं इन ई मुल्क जो क़याम अमल में आयो त खेनि मुकमिल आज़ादी ऐं ख़ुदमुख़्तियारी हासिलु रहंदी, जेका खेनि गॾियल हिंदुस्तान जे हिंदू राज में कंहिं बि तरह नसीब न थी सघंदी। मिस्टर जना ऐं मुस्लिम लीग जे इन ई ज़माने जी क़यादत हिंदुस्तान जे मुस्लिम अक्सरियती इलाक़नि खे अहिड़ा ख़्वाब पे ॾेखारिया जो मुस्लमाननि खे लॻो पए त
उहे जेकॾहिं मुस्लमान अक़लियतुनि लाइ गॾियल हिंदुस्तान में अलॻि वतन जी घुर कंदा त हर लिहाज़ खां फ़ाइदे में वेंदा। इन्हनि जे ज़हन में इहा सोच हुई त पाकिस्तान उन्हनि लाइ सोनो हार साबित थींदो, पर अॻिते हली इहो सोन जो सॻिड़ो साबित थियो। जॾहिं 1940 वारे ठहराव खे मिस्टर जना माज़ीअ जो किसो करार ॾिनो ऐं चयो त के माण्हू अञा ताईं इन ठहराव खे चिंबड़िया पिया आहिनि जेको महज़ अंग्रेज़नि खां अलॻि मुल्क हासिलु करण लाइ घड़ियो वियो हो, मिस्टर जना पंहिंजनि तक़रीरुनि में इहो एतिराफ़ु करे चुको आहे त 23 मार्च 1940 वारे ठहराव हिकु पॉलिसी हेठि अंग्रेज़ सरकार अॻियां पेश कयो वियो ऐं उन जे पाकिस्तान जे क़याम खां पोइ का बि हैसियत न रही हुई। ॿियनि लफ़्ज़नि में मिस्टर जना इहा ॻाल्हि चई रहियो हो त मुस्लिम अक़लियतनि जे हक़नि ऐं मुफ़ादनि लाइ मुस्लिम अक्सरियती इलाइक़नि जी हिमायत ऐं मदद खे रुॻो ॾेखाव ख़ातिर अंग्रेज़नि अॻियां पेश कयो वियो हो ऐं मुस्लिम अक्सरियती इलाइक़नि सां जेके बि वाइदा कया विया हुआ उन्हनि जी का बि हैसियत न रही आहे ऐं हाणे सभई सूबाई नोयत जा ख़्याल छॾे इहो क़बूल कनि त उहे पाकिस्तान आहिनि। इस्लाम संदन मज़हब आहे ऐं उर्दू संदन ॿोली आहे। इन लिहाज़ खां अॼोके ॾींहुं हिन मुल्क में शामिल आइनी क़ाइम सां कयल कंहिं हिकु अज़ीम धोखे जी यादि खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। जेकॾहिं वाक़ई 23 मार्च 1940 जे ठहराव जे मतन ऐं मफ़हूम खे सम्झणो आहे ऐं इन जे बुनियाद ते हिन मुल्क खे हलाइणो आहे त पोइ इन लाइ अहम नुक़्तनि जो अमल में अचणु बिन लाज़मी आहे। मोहम्मद इब्राहिम अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामे साण। आऊं अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम यूट्यूब ते ॿुधी सघो था। यूट्यूब ते वञी सर्च करियो वॉइस ऑफ सिंध न्यूज़। मुख़्तलिफ़ रिपोर्टूं पिणु मौजूदु हूंदियूं जेके पिणु अव्हीं ॿुधी सघो था। उन सां गॾोगॾु अव्हीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात लाइव ॿुधी सघो था। पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे असीं नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते पंहिंजे हड़ा वड़ा हलाए रहिया आहियूं। धरती जो दर्द रखंदड़ कुझु साॼावंत साथी माली सहकार करे रहिया आहिनि, पर असांखे अञा बि वधीक सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असां सां माली तावन करियो त जीअं हिन इदारे खे पाण भरो बणाइण लाइ वधीक वसीला कुतब आणे सघजनि। ऐं हाणे धरती जो दर्द रखंदड़ अमुल इंसान डॉक्टर इनाम सियाल जे विछोड़े ते खेसि भेटाउनि जा गुलाब अचूं था। परदेस में रही सिंध धरती लाइ जाखोड़ींदड़ अमुल इंसान साईं हाजन कल्होड़ो लिखे थो, दिलि घुरिया भा इनाम ही वेल न वञण जी, घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा। वाह कहिड़ी न चमक वारी शख़्सियत हुई इनाम जी, जेॾो बहादुर ओतिरो ई मिलनसार। मोहबत कीअं कजे जो अॻे इंसान वटि ॿियो को चारो ई न हुजे जो जवाब में मोहबत ॾांहुं माइल थी वञे। मूंखे त पहिरीं मुलाक़ात पहिरें भाकुर में ई न सिर्फ़ु पंहिंजो करे छॾियो हुआ आई, पर मुंहिंजे कुटुंब जो फ़र्दु थी वियो हो। बसि हिकु रूबरू मुलाक़ात, उहा बि न्यूयॉर्क में। उन खां पोइ जॾहिं बि फ़ोन कंदो त अदा पियो कंदो। हमेशह हिकिड़ी मयार पियो ॾींदो त सिंध अचो त मूं वटि अचो। मां त खेसि सिंध में मिली न सघियुसि, पर पोइ रूही जॾहिं बि सिंध वई त खेसि अखियुनि में पियो जायूं ॾींदो। मुंहिंजे ख़्याल में उहो सिंध ई से जे इश्क जो एजाज़ आहे जो वतन जी सचाई सां भर खणण वारो माण्हू मोहबतूं ई वंडींदो आहे। इनाम जीअं सिंध हाउस कैनेडा खे पंहिंजो ॿियो घर चवंदो हो। न सिर्फ़ु असांखे पर खेसि ॾाढी सिक हुई त हिते अची रहे, पर वीज़ा न मिलण करे अची न सघियो। ऐं हाणे संदसि वञण पुॼाणा इहो अरमान साह जी आख़िरी घड़ी ते ई रहंदो। हा, पर पोइ
मामा जुमन दरबदर जो ही शहरी आदत बणिजे थो। वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहरान में मिलबो। वतन ऐं मारवड़नि जी मालिकी खे इश्क सम्झी करण वारे इनाम खे ॾिसी असां जहिड़नि में वेसाह पैदा थी पवंदो हो त सिंध ज़रूरु आजपो माणींदी। थोरी बिनह थोरी पर केॾी न सफल ऐं काराइती हयाती गुज़ारण बि पंहिंजे नाले करे वियो। मुंहिंजो दिलबर ऐं अरड़ो भाउ, क़ौमी सत जे साथी ऐं प्यारे शाइर अयूब खोसे जो नज़म कैस भेटा में पेश करणु थो चाहियां। असीं मिटी जी ओट में जॾहिं बि दफ़न थी वञूं, जॾहिं बि कफ़न थी वञूं, ही नैण ॿूट जी वञनि ऐं चांदनियूं सुम्ही पवनि, जॾहिं घरनि खे जाग थिए, जॾहिं बि इश्क आग थिए। हुसन जूं अजरकूं लूडनि, गजनि जूं हू टिकूं ॿरनि, असां पुॼाण जेकॾहिं वरी बहार जे अचे, वरी मल्हार जे अचे, असांजी सार जे अचे, त चइजो कंहिं गुलाब खे जो राह में फुटी पवे, ऐं चइजो हर हिजाब खे असां मिटी खे चाहियो, असां मिटी खे पूजियो। असां अमानतनि जियां उन्ही खे आहे सांढियो, उन्ही जे इश्क में सदा गली गली में ॻायो। उहे जे गीत ओ पहिरीं ज़ंजीर का ठही पवनि, मिटी लहीर थी पवनि, असांखे ॿियो खपे बि छा। असां पुॼाण जेकॾहिं गुलाब वाटूं थी पवनि, गसनि ते लाटूं थी पवनि, असांजा प्यार छांवरा छमर ऐं छाटूं थी पवनि, तॾहिं असांजे रूह खे लतीफ़ जूं सिटूं ॾिजो, लतीफ़ जूं सिटूं ॾिजो। साईं हुसैन बख़्श थेबो लिखे थो, जॾहिं बशीर ख़ान शहीद थी वियो हो तॾहिं साॻी मख़लूक साॻी क़िस्म जा मथसि इल्ज़ाम हणंदी रही त शराब जी ज़्यादती सबबु फ़ौत थी वियो आहे। मुंहिंजो 50 सालनि खां मेडिकल सां वास्तो रहियो आहे। शहीद जी पोस्टमार्टम रिपोर्ट में फास्फेट ग्रुप जी ज़्यादती ॾिठी वई ऐं केमिकल एनालिसिस में बि साॻी रिपोर्ट आई ऐं नशे जे इस्तेमाल जी का साबिती न मिली। हिस्टोपैथोलॉजिकल रिपोर्ट में साबित थियो त शहीद बशीर ख़ान खे अॻु में कॾहिं बि दिलि या ॿी कंहिं ख़तरनाक बीमारी जा असर न मिलिया, जंहिंजो मतिलबु त फास्फेट ग्रुप जो ज़हर ॾिनल आहे। हुनजे जिस्म मां नशे जे इस्तेमालु करण जी का साबिती न मिली। हाणे साॻी पंजाब जे इस्तेमालियत जी ताक़तवर क़ुवत जे इशारनि ते मरहूम इनाम सियाल ते साॻे क़िस्म जा इल्ज़ाम हणण, भला मूंखे त ॿुधायो फारूक दादा जे अगवा कंदड़नि खे शहीद सॾे हुनजो वर्सियूं केरु थो मल्हाए। मूं हुनजी मुखालफ़त कई। अॼु ॾींहं ताईं उन करे अव्हां जा शाशू ख़ान गारियूं ॾींदा रहंदा आहिनि। सुभाणे आऊं 81 सालनि में मरी वेंदुसि त हीअ भाई साहिब इल्ज़ाम हणंदा कामरेड हीरोन जे नशे सबबु फ़ौत थी वियो आहे। शराब पीअण को ॾोह न आहे, इस्तेमारी ॾोकड़नि ते वतन फ़रोशी ॾोह आहे। मौत लाहक हर माण्हू लाइ अचिणो आहे। ईअं न कजे जो सुभाणे माण्हू क़बर ते यादि कनि मरिया त रईस वॾे जे दर ते ॿधल वांगुरु हर ईंदड़ विंदड़ ते रूड़ पाए हो ॿियो कंदो हो। पाण लाइ के चङियूं फज़ीलतूं बि छॾियो जो माण्हू उहे यादि कनि। प्रोग्राम मंज़रनामे में हाण नामियारे शाइर आशिक़ सोलंकी जी इनकलाबी शाइरी संदसि आवाज़ में अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था। हीअ असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी लाइब्रेरी मंझां अव्हां लाइ पेश करे रहिया आहियूं। सकाफ़ती नज़्म आहे। ही आसण अबाणा न विसरी सघनि था, ही आसण अबाणा न विसरी सघनि था, हू ॾोथी ॾाॾाणा न विसरी सघनि था, जेके धारियां लोधे कढिया जन हासे ई सिंधू तुंहिंजा सियाणा न विसरी सघनि था। कचे जे जन्नत में रहण वारा माण्हू ऐं भाग्यनि जा भाणा न विसरी सघनि था। पटन ते पहूं ऐं सांगियुनि सांग जारी, वल्हारनि वथाणा न विसरी सघनि था। उतर लाड़ काछे विछोले ऐं थर जा चांडोकियूं चांडराणा न विसरी सघनि था। वलियूं गाह ॿूटा वण टिण वतन जा मरीड़ा माधाणा न विसरी सघनि था। खुंभियूं चिभड़ चौरा पिपूं पेरूं डौरा हुनर ऐं हिंदाणा न विसरी सघनि था। सरव सियारा सावण बहारूं ऊन्हारा रुहियूं ऐं रामाणा न विसरी सघनि था। मधियूं माटियूं मनियूं निघूं ऐं नहीरा से मखणनि जा चाणा न विसरी सघनि था।
नुखूं तौरियूं तॾियूं पलंग ऐं हिंदोरा खटोला विछाणा न विसरी सघनि था। अवां सुख को संभरो सिंध ऐं सिंधियुनि जो पंहिंजनि जा पुछाणा न विसरी सघनि था। अवां सुख को संभरो सिंध ऐं सिंधियुनि जो पंहिंजनि जा पुछाणा न विसरी सघनि था। गीतनि जूं गूंजारूं छला छेज छेरूं ओराणा वराणा न विसरी सघनि था। खथा खेस गज ऐं लुंगियूं लोयूं शालूं ऐं अजरक ओढाणा न विसरी सघनि था। दुबी म्याणी टलटी मकली ऐं खरड़ी उहे पड पुराणा न विसरी सघनि था। ख़ुशियूं ख़ैर ख़ूबी असां जिन थे विरहायूं, ख़ुशियूं ख़ैर ख़ूबी असां जिन थे विरहायूं उहे राज राणा न विसरी सघनि था। न मोखी मतारा न कलमत ऐं जोखिया कलाचीअ मुहाणा न विसरी सघनि था। उतर लाड़ थर ऐं कचे काछे कच्छ जा मॾियूं हंध विहाणा न विसरी सघनि था। विढ़ी सिंध बचाई आहे हर दौर में जिन से मांझी मोराणा न विसरी सघनि था। छना मन मारियूं वेढ़ा ऐं वेढ़ी चा ओताकूं अझाणा न विसरी सघनि था। ईदूं ॾियारियूं ख़ुशियूं शादमाना वाधायूं वाधाणा न विसरी सघनि था। तला सर तरायूं डंढूं ढोरा ढाणियूं उहे पलुर पाणा न विसरी सघनि था। पहिरीं प्यार वारा पराहन पंधनि ते, पहिरीं प्यार वारा पराहन पंधनि ते आयल जा ओलाणा न विसरी सघनि था। वतन क़ौम ख़ातिर ॾिना सिर जनी हा सूर्य साहसी बाणा न विसरी सघनि था। यूनानियुनि खां अंग्रेज़ ताईं धारियनि जा, यूनानियुनि खां अंग्रेज़ ताईं धारियनि जा कढिया सिंध धाणा न विसरी सघनि था। कढिया सिंध धाणा न विसरी सघनि था। ॿधी एकता ऐं इज़त साण मुहबत किसा से पुराणा न विसरी सघनि था। ही आशिक सदा यादि रहंदा ई आहिनि, ही आशिक सदा यादि रहंदा ई आहिनि। माशूकनि जा माणा न विसरी सघनि था। तमामु वॾी महिरबानी। अवां जी समातुनि ताईं हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ज़िंदगी या समाज सां लाॻापियल मसइलनि बाबति हर इंसान जी पंहिंजी पंहिंजी सोच हूंदी आहे, पर हिन इनफ़रादी नुक़्ते नज़र या सोच खे जामे या वसी मफ़हूम में नज़रियो सम्झणु शायदि दुरुस्त न आहे। तहरीक इंसाफ़ का नज़रियाती सियासी जमायत न आहे, उहा उन्हनि जज़्बाती नौजवाननि औरतुनि ऐं समाज जे उन्हनि फ़र्दनि जी जमायत आहे जेके बार बार आज़माई वियल सियासी नामनिहाद गैर सियासी ऐं मज़हबी जमायतनि जे हुकूमतनि खां मायूस ऐं बेज़ार थी चुका आहिनि। हीअ जमायत नज़रियाती न पर जज़्बाती ऐं इमरान ख़ान जी शख़्सियत जे सैर जा कुझु असीर हल्कनि जी तनज़ीम आहे, पर हिन मुल्क जे बासर सियासी क़ुवतनि हिन जमायत खे इलेक्टेबल्स ज़रिए घेरे में आणे यूटरन जमायत बणाए ख़ूब इस्तेमालु कयो ऐं जॾहिं उनखे ठिकाणे लॻाइण जो फ़ैसिलो कयो त इमरान ख़ान चवणु लॻो त साणनि दोखो कयो वियो आहे। हिन मुल्क में दोखे जी बि हिकु अलॻि तारीख़ आहे जेका खुलियल किताब वांगुरु सभिनी जे साम्हूं आहे। जेकॾहिं उनजे बावजूदि बि को सियासी अॻुवान चवे त साणुसि दोखो थियो आहे त पोइ उनजी सियासी अक़ल फ़हम ऐं दूर अंदेशी बाबति छा चयो या सम्झो वञे। क़बूल करियूं था त समूरियुनि ग़लतियुनि ऐं ख़ामियुनि जे बावजूदि बि इमरान ख़ान जी सुठी ख़ासी फालूंग मौजूदु आहे, पर तनज़ीम सियासी सोच ज़हनी हमाहगी मरबूत हिकमत अमली ऐं हदफ़ जे हवाले सां तहरीक इंसाफ़ शदीद बहरान जो शिकार आहे। रियासत ऐं उहा बि पाकिस्तानी रियासत जेका पाण में हिकु बेरहम मुनज़म मुस्लिह क़ुवत आहे, उन सां जाइज़ या नाजाइज़ मुहाज़ आराई का मज़ाक़ न आहे। गुज़िरियल 4-5 सालनि दौरान जेको कुझु थींदो रहियो आहे उहो हथ जे कंगण वांगुरु वाज़े आहे, जंहिंखे आईने ॾेखारण जी ज़रूरत न आहे। हिन अरसे दौरान बलूचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, सिंध, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में जेको कुझु थियो, तंहिंखां सवाइ पंजाब में जेको कुझु थींदो रहियो, उन मां चङी तरह अंदाज़ो लॻाए सघिजे थो त अॼु रियासत तहरीक इंसाफ़ खे कहिड़े हंध ते आणे बीहारियो आहे ऐं रियासत केतिरे हद ताईं वञी सघे थी।
हीअ सूरत हाल यकीनन सुठी न आहे, पर जेकॾहिं तहरीक इंसाफ़ ज़हनी हमाहगी ऐं नज़रियाती इज्तमाही क़यादत जी रहनुमाई हेठि मुनज़म सियासी जमायत हुजे हा त रियासत खे हिन अंजाम ताईं पहुचाइण खां अॻु 100 भेरा सोचणो पवे हा। हाणे महसूसु थिए थो त लगातार रहंदड़ उन्हनि हालतुनि या स्टेटस को खे नरम करण लाइ ॼाणी वाणी अख जो मसइलो पैदा कयो वियो आहे। पसे परदा राब्ता बि क़बूल कया पिया वञनि, पर बेएतमादी रस्ते में रुकावट बणियल आहे। कंहिं क़ाबिल एतमाद बाअसर ऐं क़ाबिल क़बूल ज़ामन जी तलाश जारी आहे। क़बूल थियण जोगा शर्त ऐं क़बूल थियण जहिड़ो ज़ामिन। रियासत खे इल्ज़ाम ॾियणु पंहिंजी जाइ ते, पर तहरीक इंसाफ़ खे हिननि हालतुनि ताईं पहुचाइण में उनजी पंहिंजी क़यादत बि का कसर न छॾी आहे। जेकॾहिं चयो वञे त हिन वक़्तु तहरीक इंसाफ़ में का क़यादत मौजूदु ई नाहे त ग़लति न थींदो। ताज़नि इतलाहनि मूजिबि इमरान ख़ान पंहिंजी घरवारी वसीले तहरीक इंसाफ़ जी क़यादत बदिरां पंहिंजे भेनरनि खे इहो पैगाम ॾिनो आहे त संदसि अख जी तकलीफ़ बरक़रार आहे। रत जा टेस्ट बि खेसि नाहिनि ॾिना विया, नई संदसि ज़ाती डॉक्टरनि ताईं रसाई ॾिनी पई वञे। तंहिं करे हू संदनि लाइ आवाज़ उथारिनि। केरु कंहिंसां केतिरो सचो या केतिरो वफ़ादार आहे कुझु बि चई नथो सघिजे, पर जेकॾहिं इमरान ख़ान जी जमायत वाक़ई नज़रियाती जमायत हुजे हा, इमरान ख़ान पाण बि को नज़रियाती इनक़लाबी अॻुवान हुजे हा, त खेसि पंहिंजे भेनरनि खे आवाज़ उथारण चवण जी ज़रूरत पेश न अचे हा। बहरहाल इमरान ख़ान नज़रियाती सियासी इनक़लाबी अॻुवान हुजे या न, हू हिकु इंसान आहे। संदसि सियासी अंदाज़ ऐं हुक्मरानी जी तर्ज़ सां इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर हू हिकु इंसान आहे। रियासत पाण बि खेसि क़ौमी हीरो करार ॾींदी रही आहे ऐं एज़ाज़नि सां नवाज़ींदी रही आहे। तंहिं करे बि संदसि बुनियादी इंसानी हक़ आहे त खेसि सिहत जूं समूरियूं घुर्बल मयारी सहूलियतूं तरजीह ऐं ग़ैर मशरूत तौरु फ़राहम कयूं वञनि। ऐं जेकॾहिं इमरान ख़ान खां अलावा कंहिं बि ॿिए सियासी या आम क़ैदी खे अहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे त उनजी बुनियादी इंसानी हक़ खे नज़र में रखंदे खेसि बि इलाज जूं बराबरि सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। ईरान ऐं अमेरिका जी जंग जी सूरत में चीन ऐं रूस जो किरदारु कहिड़ो हूंदो, हूअ कहिड़े पासे बीहंदा? तहरान ऐं वाशिंगटन विच में वधंदड़ छिकताण सां इहो सुवालु बार बार उभरे थो त जेकॾहिं जंग लॻी वञे त छा चीन ऐं रूस ईरान जी सिधी फ़ौजी मदद कंदा या न? हक़ीक़त इहा आहे त ईरान जो न त रूस सां न ई चीन सां को बाक़ाइदा फ़ौजी इतिहाद मौजूदु आहे। इतिहाद जो मतिलबु इहो हूंदो आहे त जेकॾहिं हिकु मुल्क ते हमिलो थिए त ॿियो मुल्क लाज़मी तौरु दिफ़ा लाइ साम्हूं अचे। ईरान चीन ऐं रूस जे विच में अहिड़ो को मुआइदो नाहे। जनवरी 2024 में ईरान ऐं रूस विच में स्ट्रेटेजिक पार्टनरशिप मुआइदो थियो, जंहिंमें दिफ़ाई ऐं सलामती ताउन शामिलु आहे, पर सिधी फ़ौजी मुदाख़लत जी ज़मानत न आहे। अहिड़ी तरह ईरान जो चीन सां बि तालुक़ु स्ट्रेटेजिक मुफ़ादनि ते ॿधियलु आहे, न त दिफ़ाई इतिहाद ते। माहिरनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं ईरान ऐं अमेरिका विच में जंग थी बि वञे त चीन ऐं रूस सिधी फ़ौजी मुदाख़लत करण बदिरां सिफ़ारती, सियासी या महदूद फ़नी मदद ताईं महदूद रहंदा। चीन जा सऊदी अरब, मुतहदा अरब अमारात ऐं इसराइल सां अहम मुआशी लाॻापा आहिनि, जॾहिं त रूस बि विच ओभर में मुख़्तलिफ़ मुल्कनि सां राब्ता रखे थो। ईरान जी ख़ातिर अमेरिका सां सिधे टकराव में अचणु उन्हनि लाइ वॾो ख़तरो हूंदो। रूस अॻे यूक्रेन जी जंग में फाथल आहे, जॾहिं त चीन पंहिंजे ध्यान खे ओभर एशिया ऐं ताइवान वारे मामले ते मर्कूज़ रखियो आहे। अहिड़ी सूरत हाल में नओं मुहाज़ खोलणु संदनि हिकमत अमली सां ठहकंदड़ नज़र नथो अचे। माज़ी में जीअं ईरान ऐं इसराइल विच में 12 ॾींहं वारी मुख़्तसर जंग में ॾिठो वियो, न चीन ऐं न रूस ईरान खे सिधी फ़ौजी मदद ॾिनी, सिर्फ़ु मुहतात बयान ऐं सियासी हिमायत ॾिनी वई। इक़्तिसादी मैदान में चीन ईरान लाइ अहम आहे, ख़ासि तौर ते तेल जी ख़रीदारी में, पर ताज़नि रिपोर्टनि मूजिबि चीन तरफ़ां ईरानी तेल जी दरामद में नुमायां घटिताई आई आहे, जेका अमरीकी पाबंदियुनि जे दॿाउ सबबु थी आहे। उन्हनि मां ज़ाहिर थिए थो त चीन ऐं रूस ईरान खे मुकमिल तौरु कमज़ोर थियणु न ॾींदा, पर अमेरिका सां सिधी जंग में बि शामिलु थियण लाइ तयारु न हूंदा। ईरान, चीन ऐं रूस जो तालुक़ु मुकमिल फ़ौजी इतिहाद न, पर गॾियल मुफ़ादनि ते ॿधियल हिकु मुहतात हमाहगी आहे। जेकॾहिं ईरान ऐं अमेरिका विच में जंग थी वञे थी त चीन ऐं रूस सिफ़ारती ऐं सियासी सतह ते ईरान जी हिमायत कंदा।
महदूद फ़ौजी या फ़नी सहकार मुमकिन आहे, सिधी फ़ौजी मुदाख़लत जो इम्कान तमामु घटि आहे। ॿियनि लफ़्ज़नि में बीजिंग ऐं मास्को ईरान खे अकेलो छॾणु नथा चाहिनि, पर अमेरिका सां खुलियल नमूने जंग करण बि संदनि मुफ़ादनि में शामिल न आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं ईअं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन उहो वाहिद इदारो आहे जेको बिना कंहिं ख़ौफ़ ऐं ख़तरे जे सिंध समेत दुनिया जी कुंड कुड़छ में मज़लूमनि जे हक़नि लाइ थींदड़ सरगर्मियुनि खे दुनिया ताईं पहुचाए थो। उन सां गॾोगॾु हीउ इदारो नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते हलंदड़ इदारो आहे जेको धरती जो दर्द रखंदड़ कुझु बाशऊर फ़र्दनि जे माली सहकार सां हले पियो, पर अञा बि वधीक माली सहकार जी ज़रूरत आहे त जीअं हीउ इदारो पाण भरो थी सघे। जेकॾहिं अव्हीं असांजी माली मदद करणु चाहियो था त पोइ प्रोग्राम जे बैनर ते मौजूदु नंबर या ईमेल ते असां सां राब्तो करियो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। जेकॾहिं अव्हीं असांजो प्रोग्राम लाइव ॿुधणु चाहियो था त पोइ पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करे ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। फंड मेलो ऐं माउ ॿोली सिंध जो आलमियो जे उनवान हेठि मुस्लिम मीराणी लिखियो। हर साल 21 फरवरी ते आलमी ॾिहाड़ो मल्हायो वञे थो, मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं। हीउ ॾींहुं रुॻो हिकु तक़रीब न पर सुञाणप, तारीख़, तालीम ऐं क़ौमी शौर जो ॾींहुं आहे। सिंध लाइ हिन ॾींहं जी अहमियत वधीक गहरी आहे, छाकाणि त सिंधी ॿोली हिन धरतीअ जी हज़ारे सालनि जी तहज़ीब, अदब ऐं फ़िक्री विरसे जी अमीन आहे। पर जॾहिं जशन ख़तमु थियनि था ऐं स्टेज लही वञनि था, तॾहिं हिकु अहम सुवालु साम्हूं अचे थो त छा असां वाक़ई पंहिंजी माउ ॿोली जी बका लाइ संजीदा आहियूं या सिर्फ़ु तमाशाई बणियल आहियूं ऐं निमाइशी सरगर्मियुनि ताईं महदूद थी विया आहियूं। सिंध में सक़ाफ़ती मेला ऐं मौसीक़ी प्रोग्राम वॾे पैमाने ते थियनि था। तनक़ीद जो हिकु हिसो इहो बि आहे त कॾहिं कॾहिं सक़ाफ़ती ग्रांटूं अहिड़ियुनि तनज़ीमुनि खे बि मिलनि थियूं जिन जी रजिस्ट्रेशन या ऑडिट जी सूरत हाल वाज़े न हूंदी आहे। जेकॾहिं सिंध जे सालियानी बजट 2 ट्रिलियन रुपयनि खां वधीक आहे ऐं उन मां अरबे रुपया सक़ाफ़त लाइ खया वञनि था त पोइ हर रुपये जो हिसाब ॾियणु हुकूमत जी आइनी ज़िम्मेवारी आहे। आम माण्हू महांगाई, बेरोज़गारी ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। तंहिं करे अवाम चाहे थो त संदसि टैक्स तालीमी ऐं इल्मी तरक़ी ते ख़र्च थिए। मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं जॾहिं बि ईंदो आहे त असांखे यादि ॾियारींदो आहे त ॿोली क़ौम जो रूह हूंदी आहे। ॿोली जी बका लाइ हर फ़र्द खे पंहिंजो किरदारु ज़रूरु अदा करणु घुरिजे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुस्लिम मीराणी जो मुख़्तसर लेख। इन ते प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन